عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरों अजीज दोस्तों रमज़ान मुबारक शरीफ जो ख़ैर सां ही टियों जुमो आहे जेको तव्हां ऐं असांखे अल्लाह ताला नसीब फरमायो आहे। हिन खां अॻु में तव्हां रमज़ान शरीफ ऐं रोज़े जूं फज़ीलतूं ॿुधी चुका आहियो। एतिरियूं वसी फज़ीलतूं आहिनि जो रमज़ान शरीफ ऐं रोज़े जे बारे में माण्हू सॼी ज़िंदगी ॻाल्हाईंदो रहे त हिन भलारे महीने जो ऐं इन रोज़े शरीफ़ जो शान बयान थियण जो ऐं पूरे थियण जो आहे ई कोन। अॼोके हिन जुमे सां ख़ुसूसी तरह ॿिनि ॻाल्हियुनि जो ताल्लुक़ अचे थो। पहिरीं ॻाल्हि त हिन अॼोकी तारीख़ खां 2-4 तारीख़ूं अॻु में 17 रमज़ान शरीफ़ जे ॾिहाड़े इस्लाम जो तमामु वॾे खां वॾो मारको जंग बदर जी अल्लाह जे हबीब कामयाबी सां खटी हुई। उन हबीब करीम जे मुजाहिदन उन्हनि जे कारनामनि
ऐं अल्लाह ताला जे ख़ासि फज़ल जी ॻाल्हि बि करणी आहे। वरी अॼोको ॾिहाड़ो ख़ुसूसन शेर ख़ुदा अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहादत जो ॾिहाड़ो बि आहे। इत्तिफ़ाक़ सां तारीख़ बि साॻी अची वई आहे, ॾींहुं बि अची वियो आहे। हाणे ॿई ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। टाइम जे मुख़्तसिर हुजण जे करे का ॻाल्हि तफ़सील सां न बि चई सघां, मुख़्तसिर थोरो थोरो अल्लाह ताला क़बूल फ़रमाए। दुरूद मुंहिंजे प्यारे हबीब ते पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में मोमिनन खे इरशाद फरमायो, अला तहनु वला तहज़नु व अंतुमुल आलऊन इन कुंतुम मुमिनीन। अल्लाह से फरमाए तो सुस्त न थियो, गम भी न कजो। व अंतुमुल आलऊन इन कुंतुम मुमिनीन, जेकॾहिं तव्हां पक्का मोमिन आहियो त अल्लाह पाक फरमाए तो तव्हां ई सरबुलंद आहियो। अवां जी थोराइप, अवां जो कमज़ोर हुजण, अवां जे तादाद जी किल्लत, अवां वटि साज़ो सामान भली घटि हुजे, घोड़ा न हुजनि, उठ न हुजनि, हथियार न हुजनि, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, नसरुम मिनल्लाहि व फतहुन क़रीब व बशिरिल मुमिनीन। मदद ऐं फतह रब पाक फरमाए थो न हथियारनि जे ज़रिए हूंदी आहे, न लास ई फरमाए थो माण्हुनि जे घणाईअ जे मथां हूंदी आहे। ख़ुदा पाक फरमाए थो या मदद ऐं फतह या बि मां अल्लाह पाक जे हथ में हूंदी आहे। अवां पंहिंजे महबूब करीम जी दामन वठी सचा पक्का मोमिन थियो त मां अल्लाह पाक तव्हांजे लाइ आसमान तां मलाइक नाज़िल करे बि तव्हांजी मदद कंदो आहियां। इस्लाम जी तारीख़ तव्हां पढ़ंदो त बादशाह निमरूद जहिड़ो, जेको पाण खे रूई ज़मीन जो बादशाह सॾाए, हिकिड़ो माण्हू बि इब्राहिम अलैहिस्सलाम जे मदद में कोन्हे। अकेलो इब्राहिम ख़लीलुल्लाह मुहाॾो अटकाए बीहे थो, हुनखे बाहि में उछलाइनि था। रब ईअं मदद कंदो आहे, कुलना या नारु कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम। अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात फरमाए थो, काफ़रनि पंहिंजा असबाब पूरा कया, पंहिंजी ताक़त लॻायूं, ज़ाहिरी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम खे साड़े चुका, पाए में उछलाए चुका। हिकिड़ो माण्हू बि मददगार कोन्हे, सॻो चाचो आहे उहो विसाथ छॾियो बीठो आहे। घर जे भातुनि मां को बि मुंहिंजे इब्राहिम अलैहिस्सलाम जे ताल्लुक़ में कोन्हे को। पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो, तव्हां जे बाहि जे सहारे इब्राहिम खे साड़णु चाहियो था, मां रब हो ताक़त वारो आहियां जो बाहि खे बि बाग़ बणाए छॾींदो आहियां। अगर बदर जे मैदान वारी लड़ाईअ ते गौर कजे न, कुरान पाक फरमाए थो, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह। अल्लाह से जो कुरान ॿुधाए थो, मां रब करीम तव्हांजी बदर जे मैदान में मदद फरमाई, हालांकि तव्हां तमामु कमज़ोर हुयो, कलील हुयो, थोरड़ा हुयो, ज़ईफ़ हुयो। काॾे 313 माण्हू ऐं काॾे 1000 माण्हू, ऐं 313 वारनि जो बि हाल कहिड़ो आहे, 2 घोड़ा, 6 ज़रूं, 8 तलवारूं। मुजादा 1000 माण्हुनि वटि 1000 घोड़ा, 1000 तलवारूं, 1000 ज़रूं, साज़ो सामान आहे। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे असहाबनि जे 313 माण्हुनि वटि सिर्फ़ 2 घोड़ा हन, 6 ज़रूं हन, 8 तलवारूं हन। उहे 8 तलवारूं बि के अध खां भगलूं हन, कंहिंजो गन भगल आहे, का मुडी आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो, वलक़द नसरकुमुल्लाह, तव्हांजी मदद मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए छॾी। खाधे जो हाल कहिड़ो आहे? साहबा किराम खे रसूलुल्लाह पंहिंजे हथनि सां हिकिड़ी हिकिड़ी खार कढींदो हुयो, इहा खाइजो, इन ते सॼो ॾींहुं लड़जो, पाणीअ जो हिकिड़ो गिलास, हिकिड़ी खारक। अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात जे हबीब जा ग़ुलाम मुंहिंजे हबीब करीम जे ज़ात बाबरकात जे दुआउनि जे भरवसे मैदान में लही पिया।
मुझा दोस्त न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर, भरोसा था तो उनका एक सादी कमली वाले पर। न तलवारा न हथियारा मुझा दोस्तो अजीजो, न तीरा न भालो आ न घोड़ो आ न पेट में मानिया। बस उनके यकीन हो त मिठड़ो मोहम्मद करीम हथड़ा खयो बीठो आ रब जी दरबार में दुआ घुरी रहियो आहे, हथ खाली वापस कोन वेंदा। पाण जॾहिं मैदान में आया हां, मुंहिंजा दोस्त हिकिड़े पासे काफ़र हन, ॿिए पासे नबी सही आ, विच ते मैदान आ, जंहिं पासे नबी करीम जो लश्कर हो उन्ही पासे हिकिड़ी साहबन कखन जी भूंगी ठाही आ। उन भूंगीअ में रसूलुल्लाह खे छांव करे वेहारियो अथनि। क़िबला तव्हां हिते आराम करे असांखे दुआ कयो। हाणे दुआ फरमायो, असां लड़ाई कयूं था। मुजादा काफ़रनि जो सॼो ज़ोर जेको हुयो सो रसूलुल्लाह ते हो त काॾां बि फिरी गिरी हुज़ूर खे माज़अल्लाह माज़अल्लाह सुम्म माज़अल्लाह ख़त्म कयूं। सिपा सालार वयो त पाण ई कौम बेकार थी भॼी वेंदी। हाणे सॼो तवज्जो होॾे आ। सहाबा किराम पाण में सलाह कई त जंग पोइ शुरू कयो, अॻु में महबूब ते को पहरेदार बीहारियो। सुभान अल्लाह। हाय हाय, अली अल मुर्तज़ा जो फरमाना बयाना शेरे खुदा शाहिदी थो ॾे। खुदा जो कसम आ, सभिनी जी सलाह वञी इते बीठी त मुंहिंजे महबूब करीम जे भूंगीअ जे मथां उहो बीहे जो सभिनी में बहादुर हुजे, उहो बीहे जो सभिनी में दलेर हुजे, उहो बीहे जो सिर जूं सटूं लॻाए, उहो बीहे जो वधीक मुख़लिस हुजे, उहो बीहे जो सभिनी खां वधीक सचार हुजे। हज़रत अली अल मुर्तज़ा पाण फरमाइनि था, ख़ुदा पाक जो कसम आ, असां सभिनी फ़ैसिलो कयो त हिन जाइ ते सिद्दीक़ अकबर बीहंदो। वाह वाह, सिद्दीक़ इते बीहंदो त अबू बकर सिद्दीक़ बीहंदो। सिद्दीक़ थो चए मूंखे क़बूल आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खाली कोन वेही रहिया, आराम करे कोन वेही रहिया। हबीब जी ज़ात बाबरकात निंड कोन था फरमाइनि पिया। हदीस पाक बुखारी शरीफ जी शाहिदा। सिद्दीक़ अकबर पाण चवे थो, मुंहिंजे हबीब करीम जो काबे ॾे मुंहुं आ। हबीब करीम जी ज़ात बाबरकात जा हथ मथे हन, अल्लाह जे दरगाह में दुआऊं पिया घुरनि, या इलाहुल आलमीन, हे मुठ मुस्लमाननि जी आ, जेकॾहिं अॼु इहे ख़त्म थी विया, काफ़िरनि खे मारे विधो त या अल्लाह क़यामत ताईं तुंहिंजे नाले वठण वारो ज़मीन ते वरी मौजूद कोन थींदो। या अल्लाह तुंहिंजो वाइदो सचो आहे, हिन मिस्कीन जी मदद फरमाए। सिद्दीक़ अकबर चए थो, मां ॾिसां थो हबीब जा हथ मथे खजंदा विया, मथे खजंदा विया, मथे खजंदा विया, मथे खजंदा विया। एतिरा हबीब अल मुबारक हथ खया, महबूब करीम जे कुल्हनि मुबारकनि ते चादर आ, उहा चादर हेठि किरी पई आ। हबीब करीम जे अखियुनि मां ॻोढ़ा वहनि था। चवे थो, मां वञी हबीब करीम जे कुल्हनि खां झलियो आ। ओ अल्लाह जा हबीब, अल्लाह जो वाइदो सचो आ, तूं नबी सचो आ, तुंहिंजे उम्मत जी अल्लाह मदद फरमाईंदो। मुस्तफा फरमाइनि था, सिद्दीक़ मिस्कीन की अल्लाह जे राह में लड़ी रहिया आहिनि। हाणे सच ॿुधाइजां, पंहिंजे ईमान खां फ़ैसिलो वठजां। जंहिंजी एॾी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हबीब सिफारिश करे, जंहिंजे लाइ एतिरो हबीब गिरियो करे, जंहिंजे लाइ महबूब करीम अलैहिस्सलाम एॾी वॾी दुआ फरमाए, सच ॿुधाए त हुननि जूं दिलियूं पहाड़ खां मज़बूत थींदियूं या न थींदियूं? न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर। भरवसो छाते आ? न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर, भरोसा था तो उनका एक सादी कमली वाले पर। न अपनी आन के खातर, न अपनी जान के खातर। छा जे लाइ आया हा? अफगानिस्तान में भी लड़ाई हली आहे न बा। हिकिड़ो ग्रुप थो चए त असांजी हुकूमत थिए, ॿियो ग्रुप थो चवे त न असांजी थिए। इस्लाम जो दर्द कहीं के कोन्हे। अफगानी हुते पिया वेठा, मुल्ला वरी हिते पिया दड़का ॾियनि, अचनि वथा अचनि वथा। इन्ही बहाने पिनी भींग करे खीसा पंहिंजा भरियऊं, ॿिनि खे वेढ़ाइजे, चइबो वाड़े वाह वाड़े वाह, मां तोसां आहियां तोसां आहियां, हिमत कर। मल वेड़ो धक आई त मुते आ। हिते मुलनि पिनी खीसा भरिया हो, वीचारा मुस्लमान ग़रीब मिरी तबाह थी विया।
भई इस्लाम जो नालो पिया इस्तेमाल कन, हो भी चयो बाबा मुसलमान, हो चे मुसलमान। आई अल्लाह पाक जल जलालु अमन वालो जे इस्लाम जे नाले खे बदनाम करे आहे रुगो लड़ाई इन्ही जी। हो चवे त मुंहिंजी हुकूमत थे, हो चवे मुंहिंजी हुकूमत थे। पर मदीने जे महबूबन करीमन जे गुलामन सरकार जे सहाबन जो कहिड़ो मतलब आ, न अपनी आन के खातर न अपनी जान के खातर वो मैदान में निकल आए फकत कुरान की खातर। सलात मुझे साईं ते बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अल्लाह सही जल जलालु अमन वालो जो हबीब फरमाए थो इन्नमल अमाल बिन्नियात। अवां जे अमलन जो सॼो सारो दारो मदार नियतुनि ते हूंदो आहे। अल्लाह साईं जी नज़र नियत ते हूंदी आहे। न को तव्हां जूं सूरतूं ॾिसंदो आहे, न को अल्लाह साईं तव्हांजा अमल ॾिसंदो आहे। सूरत में माशा अल्लाह मौलाना साहब अमल जे लाइ त बाबा जिहाद जिहाद जिहाद, नालो जिहाद जो आहे। रब से फरमाईंदो आहे मन तुंहिंजे जिहाद ॾे थो ॾिसां, न मां तुंहिंजी सूरत ते ॾिसां। मां रब करीम जी तुंहिंजे दिलि ते नज़रात इहो सॼो कमु कहिड़े मतिलब लाइ करी थो। जे ख़ुदा जे रज़ा जे लाइ आहे त मां तोसां गॾु आहियां, पर जे पेट जे लाइ आहे ही बि निभाॻो अहिड़ो आहे जो मुंहिंजा दोस्त माण्हुनि जा लाह कढी छॾियईं, रोले ख़ल्क़ूं तबाह करे छॾियईं, माण्हुनि जा ईमान खसे छॾियईं। अल्लाह ताला फरमाईंदो आहे जे नियत तुंहिंजी बुछड़ी आहे त तुवारो जिहाद बि कंहिं कम जो कोन्हे, तुवारी निमाज़ बि कंहिं कम जी कान्हे का। महबूब मोहम्मद करीम जा सभई सहाबी चओ मुख़लिस हा, ॾाढे त चओ सच्चा हा सहाबी कुल्लुहुम मादून। रसूलुल्लाह पाण गारंटी ॾिनी आहे त मुंहिंजा सभु सहाबी सच्चा अथव, मुंहिंजा सभु सहाबी आदिल अथव। हुननि जे कंहिं बि अमल में तव्हांखे शक शुबहो नाहे करणो। रसूलुल्लाह जे सहाबीअ जो अमल कहिड़ो बि हुजे, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारंटी ॾिनी आहे तो ख़ुदा जे रज़ा जे लाइ हूंदो आहे, कॾहिं बि पंहिंजे लाइ न कंदा आहिनि। मां अॻिते तोखे अली अल मुर्तज़ा जे मामले में इहा ॻाल्हि अर्ज़ु कंदुसि। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, सोच जी ज़रूरत आहे, गौर जी ज़रूरत आहे। काॾे 313 माण्हू, काॾे 1000 माण्हू, काॾे 2 तलवारूं, काॾे 1000 तलवारूं, काॾे 2 घोड़ा, काॾे 1000 घोड़ा। फ़र्क़ु आहे या नाहे? काॾे पेट ढावल, काॾे बुखारा, वॾो ज़मीन आसमान जेतिरो फ़र्क़ु आहे। रसूलुल्लाह जे दुआ जे सहारे मैदान में लंघे पिया। मुंहिंजा भाउ अज़ीज़, अल्लाह साईं जो क़ुरान ॿुधाए थो, अल्लाह पाक फरमाए थो जॾहिं मुंहिंजे महबूब जा मुजाहिद मैदान जिहाद में लथा, मां रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालू आसमान तां मदद जे लाइ मलाइक मोकिलिया। मलाइकनि जे फ़ौज जी क़यादत जिब्रील पियो करे। घोड़े ते सवारा, सफ़ेद पटको ॿधो पियो आहे। माण्हू ख़ुदि काफ़रनि जा चवनि पिया असां अहिड़ी फ़ौज ॾिठी जो सुञाणो ई कोन पिया, न मके जा न मदीने जा। उन्हनि जी तलवार जॾहिं हले पई, तलवार लॻंदी आहे त मुंडी वेंदी आहे, पर उन्हनि मुजाहिदनि जे हथ में तलवार रुगो परे खां भली फरलांग ते इशारो थिए पियो त मुंडी हुत पई लहे। मुंहिंजे महबूब जो हिकिड़ो सहाबी आहे, सिफ़ूं कतारूं सिधियूं कराए मुंहिंजो हबीब बिहारे वियो आहे। आर्डर जी देर आहे, नंबर वार हुतां खां विहणु शुरू थिए, हे वञे हे वञे हे वञे, वारे वारे सां वेंदा वञो। कतारूं ॿधियूं इंतज़ार में, मौत जे इंतज़ार में बीठा आहिनि। मुंहिंजा दोस्तो वॾो साहबी चवे थो मां ॾिठो मुंहिंजे पासे हिकिड़ो छोकिरो बीठो आहे, ॾाढो ॾुख लॻो। हेॾो मां बहादुर भरसां मुंहिंजे भर में छोकिरो, हिते को बहादुर सां बहादुर हुजे न। वरी हेॾां निहारियां त हेॾां बि छोकिरो बीठो आहे, ॾाढो ॾुख थियो। ॿई छोकिरा, मां बहादुर नाले वारो, नाले वारे सां हाड़ी ऐं भेची उहो हुजे जेको उन जे कद बुत जो हुजे। साहबी सगोरो चवे थो मां सोच में पइजी वियुसि, नंढड़ा हन, कमज़ोर हन, ॿारड़ा हन, पर अञा सोचां बीठो त हिकिड़े मूंखे कुख में हथ हयो चाचा, ॿिए वरी हेॾां हयो चाचा,
बिनी दे निहारे वा बाछा गाला असा के बुधाए त अबू जहल केड़ो आ पुछो मान छो अबू जहल के तवा छा कंदो कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को अब मड़खा मोकलाए कसम खणी आया हूं या मरंदा से या उनखे मारींदा से तांजे बाग ते कब्जो कयो तस न तांजे पीउ जो दुश्मन आ न अवांजी बनी फबाई थई न कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को सुना है गालियां देता है वो महबूब बारी को का बुन सां दुश्मनी कान्हे को बुन सां वेर वछो कोने असांजी कंहिं बि शइ हुन कान फबाई आ हुनखे इन जे लाइ मारियूं था तो ढोलण मुहम्मद करीम जो दुश्मन आ अल्लाह जे हबीब खे गारियूं ॾींदो आ अल्लाह जे हबीब खे घटि वधि ॻाल्हाईंदो आ अल्लाह जे हबीब जे बारे में सुठा हुन जा तासुरात नाहिनि घरऊं कसम खणी निकिता हूं त या त मरी ईंदासीं या मैदान मल्हाए ईंदासीं हे ॿारनि जो जज़्बो हो ॾाढी मुंहबे कान्हे साहबी तो चवे त मां हिननि जे जज़्बे खे ॾिठो उहो जेका मूंखे अॻु में थोरी सुस्ती हुई कहिड़ी त कन निड़ाहनि छो बीठा आहिनि को बहादुर हुजे हा उहा हली वई निकिरी वई इशारो कयो मान ओयो साम्हूं बीठो आ जेको सिफुन काफ़रनि जी खे अॻिते पोइते बीठो थो कराए ॾिठो त न सनड़ो थकलड़ो पटके सां बीठो अथव इहो साम्हूं इहो अथव अबू जहल इहो आहे मुंहिंजे हबीब जो दुश्मन काफ़रनि जो रईस ऐं सरदार आहे वॾे कबीले वारो आहे पाण खे अबुल हकम सॾाईंदो आहे हिकमतुनि जो बाबो सॾाईंदो आहे पाण खे वॾो बहादुर सॾाईंदो आहे हे सॼो फितनो उन्ही जो उथारियल आहे इहो अथव साहबी थो चए मुंहिंजो इशारो करणु मूंखे ख़बर कान पई त अलाए बाज़ उॾाणो अलाए आसमान जी बिजली चमकी जे चमकाट थींदो आहे आसमान में ख़बर ई कान पए त काथऊं वई काथे पहुती बस इन्ही ॿिन्ही छोकरनि देर न कई बस रुगो मुंहिंजो इशारो करणु त इहो आहे बस मूं एतिरो ॾिठो त हिकिड़े जी तलवार हिते लॻसि ॿिए जी तलवार हिते लॻसि ढेर थी वञी ज़मीन ते किरियो सिधा डोड़ंदा तलवारूं खणी रसूलुल्लाह जे दरबार में आया हुजूर खे चयो या रसूलुल्लाह असां ॿिन्ही भाइरनि अबू जहल खे क़त्ल करे छॾियो आहे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जी अॻियनि क़ौमुनि में फिरौन हो तीअं मुंहिंजे दौर जो फिरौन अबू जहल हो अॻियनि क़ौमुनि में अॻियनि नबियनि जे लाइ फिरौन वॾो ज़ालिम ऐं मुतकब्बिर हो मां मुहम्मद करीम जे ज़माने दौर में वॾे खां वॾो फिरौन हो अबू जहल आहे जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजे कैफ़रे किरदार ते पहुचायो आहे हिकिड़ो वाक़ियो ॿियो यादि अचे थो दुरूद पढ़ तोखे ॿुधायां اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه अरबस्तान में जेके इस्लाम जे ख़िलाफ़ लड़ायूं लॻियूं मदीने शरीफ़ जे हिजरत खां पोइ लॻियूं छाजे करे त मक्की ज़िंदगी में महबूब करीम जा ग़ुलाम थोरड़ा हा ऐं उते पराओ देश हो कंट्रोल उन्हनि जो हो पाण मदीने जो आया त मदीने में रसूलुल्लाह पंहिंजी इस्लामी रियासत कायम फरमाई लश्कर कामयाबी वारा अची गॾु थिया मुस्लमान बि घणा थी विया घणा बि इहे जो ॿुधो था 313 पर दस्तूर इहो हो त काफ़र बि हूंदा हुआ पर उहे सभु अबू जहल वारनि जो मुशरिकनि जो साथ न ॾींदा हुआ ख़ासि कबीलो हो कुरैशिन जो ऐं के ॿिया उन्हनि जा जेके हवारी हा या उन्हनि जा साथी हा उहे उन्हनि सां गॾिजी इस्लाम जे ख़िलाफ़ लड़ंदा हा बाक़ी ॿिया काफ़र हा हूंदा बि मुशरिक हा मज़हब हुननि जो साॻियो हुयो पर उहे लड़ाई कोन कंदा चवंदा बाबा तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे असां न लड़ंदासीं उन कबीले मां हिकिड़ो कबीलो आहे उन कबीले जो हिकिड़ो नौजवान आहे चवे थो असां ॿ ॼणा सौट पाण में मैदान बदर वारे में लश्कर जे साम्हूं बीही जबल जे चोटी ते चढ़ी लड़ऊं कोन पिया ॿिन्ही लश्करनि जी जंग ॾिसूं पिया छो त गैर जानबदार हा
लड़ाई करण वारा कोन हा। हाणे ॿई मथे चढ़िया बीठा न सौट, लड़ाई हले पई, मज़ो बीठा ॾिसनि, बहादुर पंहिंजूं बहादुरियूं कीअं था ॾेखारनि। उन मां हिकिड़ो शख़्स हो काफ़र त ज़रूर हुयो, पर कुझु अरसे खां बाद में बदर जी लड़ाई खां पोइ चंद महीननि खां बाद में वरी मुस्लमान बि थी वियो। हाणे जॾहिं मुस्लमान थियो त पंहिंजो वाक़ियो ॿुधाए पियो त असां ॿई सौट बीठा आहियूं, काफ़रनि जी लड़ाई मुस्लमाननि जी लड़ाई ॾिसी रहिया आहियूं। होॾों बि बहादुर आयो, होॾों बि बहादुर आयो, पाण में लड़ाई शुरू थी वई। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मुस्लमाननि जी मदद फरमाईंदो रहियो। ओ चवे तो खुदा पाक जो कसम, असां जबल जे मथां बीठा आहियूं। ओ चुतो असांजे जबल जे मथां चोटीअ ते असां जे मथां आसमान मां घोड़नि जा हिणकाट नज़र ॿुधण में आया। अबा घोड़ो ज़मीन ते हूंदो आहे या आसमान ते हूंदो आहे? ॾाढे त ॻाल्हायो। घोड़नि जा हिणकाट मथां असांजे नज़र ॿुधण में आया, चिटा पिटा आवाज़ असां ॿुधूं पिया। ऐं ओचितो जीअं हवाई जहाज़ हेलीकॉप्टर ईंदो आहे, असांजे मथां ज़रणाट कंदा, हवाई जहाज़ वांगुरु आवाज़ कंदा, घोड़नि जा आवाज़ निकिरंदा, असांजे मथां मैदान जिहाद ॾे विया। पर चए थो हिकिड़ो लफ़्ज़ मां ॿुधो जंहिंजे करे मां बेहोश थी किरी पियुसि, क़द्दिम हैज़ूम, क़द्दिम हैज़ूम, क़द्दिम हैज़ूम, ओ हैज़ूम अॻिते वध, अॻिते वध। उन आवाज़ में एॾो रौब हो, उन आवाज़ में एॾी दहशत हुई जो मां उते जो उते जबल जे चोटी ते बेहोश थी किरी पियुसि। पोइ मां कुझु न ॾिठो, का ख़बर कान पई। काफ़ी ॾिहाड़ा बेहोश होसि। मुआरो सौट मूंखे गीहे कुल्हे ते मथां खणी हेठि लाहे आयो, घर अची फिटो कयई। बदर जी लड़ाई लॻी ख़तम थी वई, काफ़र जहन्नम जे हवाले थी विया। मदनी खे अल्लाह ताला फतह ॾिनी। मां अबे अम्मा जे घर केतिरा ॾींहं बेहोश पियो हुउसि। जंहिंमहिल होश में आयुसि तंहिंमहिल मूंखे चयूं छा ॻाल्हि हा? मां ॿुधायो त ही हक़ीक़त ही। पोइ वरी मुस्लमान थी रसूलुल्लाह जे दरबार में अची इहो वाक़ियो ॿुधायुमि त हबीबन खिली ॾिनो। पाण फरमाइनि था हैज़ूम जिब्रील जे घोड़े जो नालो आहे। नाला रखंदा हुन अदा कुमेत आहे, अबलख आहे, अदा सुर्खो आहे, अदा चीनो आहे, अदा फलाणो आहे। घोड़नि जा नाला रंग जुदा जुदा थींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजा दोस्त अॼुकल्ह जेके घोड़नि जा शौक़ीन आहिनि, अबा हे घोड़ो लाल परी आहे, अदा हे राकेट आहे, अदा हे सही किलाशन आहे, शौक़ीननि जा मां न ॾिठा आहिनि पर अख़बार में पढ़ंदा आहियूं। बरोच माण्हू आहियूं, घोड़ा असां बि धारींदा आहियूं। बहरहाल मुंहिंजा दोस्तो जुदा जुदा नाला आहिनि। रसूलुल्लाह फरमाइनि था त हैज़ूम जिब्रील जे घोड़े जो नालो आहे। ये जेके लफ़्ज़ ॿुधाई क़द्दिम हैज़ूम, क़द्दिम हैज़ूम, क़द्दिम हैज़ूम, इहो जिब्रील पाण हो ऐं पंहिंजे घोड़े खे पियो तकिड़ो हल जो मोहम्मद मुस्तफ़ा जी मदद करणी आहे, जल्दी हल रसूलुल्लाह जे दरबार में पहुचणो आहे। मुंहिंजा दोस्त जिब्रील मलाइकनि जी फौज वठो आयो। इहा जेके घोड़नि जा हिणकाट तोखे ॿुधण में आया, इहे ज़मीन वारा घोड़ा कोन हा, इहे अल्लाह ताला मलाइकनि खे नूरानी घोड़ा नसीब फरमाया हा। अदा जे करे ख़ुदा ताला बग़ैर घोड़नि जे बि मदद कराए हा त कराए सघे हा। रब करीम जी ज़ात बाबरकात उहे आसमान तां नूरानी घोड़ा इन्हीअ जे लाठा जो काफ़रनि जा बि घोड़ा हा त घोड़ा घोड़नि जो मुक़ाबिलो कनि। अल्लाह साईं अहिड़ी मदद फरमाई जो 70 काफ़र, घणा साईं? ॾाढे जो घणा कैदी थिया ऐं 70 रईस मारिजी विया। सनादी दे कुरैश, जेके कुरैशनि जा चङा मुड़स हा, नाले वारा कबीलनि जा इज़त वारा हा, उहे मारिजी विया। उन में अबू जहल मारिजी वियो, उतबो मारिजी वियो, वलीद मारिजी वियो, शैबो मारिजी वियो, अला हाज़िल क्यास, वॾा वॾा नाले वारा जेके शरारती हा उहे सभु मारिजी विया। महबूबन करीमन वटि ॿिया वरी 70 हा गिरफ़्तार थी आया। उन्हनि गिरफ़्तारनि में हिकिड़ो मुंहिंजे महबूब जो चाचो बि हो, सैयदना अब्बास। सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। इहो उन टाइम ते मुस्लमान कोन थियो आहे। मके मां ज़ोरी कढी आयासीं। अल बिदाया वन निहाया वारे लिखियो आहे त बदर खां ई अॻे इरादो कयो हुई त जेकर मुस्लमान थिया, पर अञा खुली मुस्लमान जो कोन थियो त हिनखे बदर जे मैदान में गीहे आया अबू जहल वारा। त जॾहिं बदर में पहुतो उन खां अॻु में घरां निकितो
ज़ाल खे चई हली आ तोसां कुंड में ॻाल्हि दरवाज़ो बंदि करे कमरो बंदि करे अंदर ज़ाल खे वठी कुंड में चई ॻाल्हि ॿुध वञा थो लड़ाई ते मरां या बच्चा पक कान्हे माण्हू मरी बि सघे थो खीसे मझां सोन जो हिकिड़ो पाव अधु पाव कढी ॾिनईसि हे रख लिकाए जे जेरो थी मोटी आयसि वरी बची पियुसि त इहो वठंदोसां जे भला मरी वञा त मुंहिंजे बचनि ते ख़र्च कजां कुझु त ॾियो वञाए माईअ लिकाए टब में हणी रखी छॾियो ही काफ़रनि सां मुजाहिदा मैदान में आयो विढ़ियो लड़ियो बहरहाल जो कुझु थियो पर गिरफ़्तार थी पियो हाणे जॾहिं गिरफ़्तार थी पियो त इहो बि अजीब वाक़ियो आहे क़ुर जो मां तोखे ॿुधायां सलात मुंहिंजे हबीब ते पढ़ंदो वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद वाली व सहाबी व बारिक वसल्लम अलैहि। हाणे जॾहिं कैदी कैद थी आया 70 ॼणा कैदी थी आया काफ़र मरी विया ॿिया भॼी विया 70 मारजी विया ॿिया 70 झलजी पिया ॿिया भॼी मैदान छॾे हलिया विया हबीबन करीमन पंहिंजे ग़ुलामनि खे चयो अचो मारजी वियासीं छुटा हाणे जेके कैदी थिया आहिनि इन्हनि जे लाइ सलाह ॾियो त छा कयूं अबू बकर तूं ॿुधाए क़िबला तूं रहमत वारो नबी आहीं तुंहिंजी मर्ज़ी असां हाणे तोखे छा चऊं पर जेकॾहिं मां अर्ज़ु कयां खणी चङाई कयो न ॾंड ॾोह वठी छॾे ॾियो न चङाई चङी आहे वरी जे भलानी चङाई जे करे मोटी पिया त बि मुस्लमान थींदा ठीकु उस्मान तूं छा थो चवीं क़िबला मां बि अबू बकर जी सलाह सां मुतफ़िक़ आहियां ऐं अली तूं छा थो चवीं अली से फरमाए थो मां बि अबू बकर ऐं उस्मान जे मशवरे सां मुतफ़िक़ आहियां अबू हुरैरा तूं छा थो चवीं उन बि चयो क़िबला मां इन्हनि सभिनी सां मुतफ़िक़ आहियां ॻाल्हि सुठी था कनि मारण मां फ़ाइदो कोन थींदो झलियल आहिनि कैदी आहिनि पुछंदा विया सभु सहाबी इहा सलाह ॾेई विया उमर फारूक कंध हेठि कयो वेठो आहे रसूलुल्लाह फरमाइनि था उमर तूं छो नथो कुछी तुंहिंजी कहिड़ी सलाह आख़िर मशवरो तरे अर्ज़ु कई क़िबला तुंहिंजा सहाबी सभु हिकिड़े पासे मां अकेलो हिकिड़े पासे आहियां मुंहिंजी सलाह ॿी आहे कहिड़ी सलाह या रसूल अल्लाह इन मैदान में तुंहिंजो चाचो आहे या रसूल अल्लाह इन कैदुनि में अलीअ जो भाउ आहे या रसूल अल्लाह इन कैदुनि में अबू बकर जो पुटु आहे या रसूल अल्लाह फलाणे जो भाइटियो आहे इन कैदुनि में मुंहिंजो मामो बि आहे भाणे जो बि आहे मुंहिंजी त मर्ज़ी आहे त माइटनि जे हवाले कयो मुंडियूं लाहींदा वञूं मुस्तफ़ा जे नाले तां क़ुर्बान कंदा वञूं इनखे छॾणो न आहे इनखे छॾियूं न वधीक तूं मर्ज़ी जो मालिक आहे मुख़्तार नबी आहे जीअं खपई तीअं कर पर जे मूंखां सलाह वठी थी त मुंहिंजी मर्ज़ी आहे त माइटनि जे हवाले कर तूं पाण चाचो मार अली भाउ मारे अबू बकर पुटु मारे मां मामो चाचो भाणे जो मारियां फलाणो फलाणे खे मारे जेके मुहम्मद जे मुक़ाबले में अचनि तन सां माइटी आहे ई कान का छाजी मिटी छाजो रहम ये रहम जे लाइक़ ई न आहिनि रसूलुल्लाह खिली ॾिनो पाण फरमायो उमर ॾाढो सख़्तु आहे क़िबला तुंहिंजी मर्ज़ी ग़ुलाम आहियां जेको चवीं मां त मशवरो ॾिनो आहे कंदे त तूं हबीबन करीमन फरमायो त फिदियो वठो छॾियो सलाह घणी थी वई ॾंड ॾींदा विया छॾाईंदा विया ॾंड ॾींदा विया छॾाईंदा विया जमल हज़रत अब्बास नबी करीम जे आॾो आयो आहे हुज़ूर फरमाइनि था अब्बास चाचा जी क़िबला
डंडू दे त तोखे भी छजा। चई क़िबला तोखे ख़बर आ मां तुंहिंजो चाचो आहियां, तू मुंहिंजो भाइटियो आ। मूं जहिड़ो अब्दुल मुत्तलिब जे पुटनि में ग़रीब आहे कोन को। मूंसां महिरबानी कर मिटी माइटी जो ख्याल करे मूंखे मुफ़्त में छॾे ॾे। पैसा कोन्हनि पोइ थिया तॾहिं दुसाली ॾोकड़नि आहिनि। रसूलुल्लाह खिली चवनि था चाचा जेको घर में कुंड में सोन छॾे आहे तुंहिंजो छा थींदो? ग़रीब आहे, एतिरो एतिरो सोन रखी आयो आहे। काथे मदीनो आहे, काथे मको आहे? चओ असांजो नबी ग़ैबदान नबी, ॾाढे असांजो नबी। हज़रत अब्बास तो चवे त मूंखे अॻे ई दिलि में ख़्यालु हो त मुस्लमान थींदुसि। हबीबल करीमल जा घणा ई मौजज़ा ॾिसियो वेठो हुउसि, पर माइटीअ मिटीअ मजबूर करे वेठो हो। हाणे त हबीबल करीमल मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधाई आहे। सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त मुंहिंजे इस्लाम आणण जो सबबु इहो बि थियो, मुस्लमान थियुसि जो मुहम्मद करीम जी ख़बर पई त अल्लाह जो सचो ग़ैबदान नबी आहे। सभु छुटी विया, फिदियो ॾेई जान छॾाए विया। हाणे सभु को पंहिंजे पंहिंजे घर काफ़र मुआ पिया आहिनि। रसूलुल्लाह मैदान में वेठो आहे। मुंहिंजा दोस्त थोरी देरि खां पोइ क़ुरान नाज़िल थियो आहे। मा कान लिल्नबी, वाह मुंहिंजा मौला, अल्लाह ताला क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई। नबी ईअं तोखे न करणु घुर्जे हा, ओ नबी सगोरा ईअं न करी हा। इहे कैदी तो वटि जेके क़ैद थी आया हा, इन्हनि जी चङी तरह रत हारी हा, अहिड़ी रत हारी हा जो जहान खे ख़बर पइजी वञे हा। पर तो घणनि जे सलाह सां पंहिंजे इरादे सां ईअं कयो आहे। करणु त हूअं खपंदो हो, मारणु खपंदो हुयो, पर कयो थी त मां अल्लाह पाक इहा ॻाल्हि माफ़ थो करे छॾियां। ख़ुदा जो कसम आहे, जमल इहा आयत लाथी आहे त मुस्तफ़ा रोअणु शुरू कयो आहे। हबीबन साहबन खे फरमायो त रब त महिरबान आहे, अगरि पकड़े हा त पकड़े सघे हा, पर रब करीम फरमाए थो मां माफ़ कयो थो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी भी मर्ज़ी इहा ही जेका अमीर उमर जी मर्ज़ी हुई। हबीब रोनो आ, असां बि रोना, ॿिया बि रोवन था। मजलिस में रोज राड़ो शुरू थियो आहे। अल्लाह जे रहमत जे सहारे रोवन पिया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो थोरी देरि आई, हज़रत अमीर उमर ॿाहिरि वलियो हो। उहो जो अचे त ॾिसे त हबीब बि रोवन था, ॿिया बि रोवन था पिया। बेही भर में चवे थो क़िबला छो था रोवो, ॻाल्हि कहिड़ी आहे? हबीबन कोन ॿुधायो, पाण चवनि था क़िबला मूंखे बि ॿुधायो त मां बि रोवां। सबबु कहिड़ो आहे? अल्लाह जो हबीब फरमाए थो, ऐ उमर, अल्लाह अब्बे अम्मा का 1000 करोड़ दफ़ा वधीक महिरबान आ। अॼु जेकॾहिं रब जो अज़ाब अचे हा त तोखां सवा ॿियो केर बि कोन बचे हा। साईं छो? सबबु कहिड़ो आहे? चवे थो सबबु इहो आहे जो कैदन जे मामले में अल्लाह पाक तुंहिंजे राय जी ताईद फरमाई आहे। सभई चो सुभान अल्लाह। हर गुलेरा रंग बूए दीगरस्त, हर गुल जी खुशबू पंहिंजी आहे, हर गुल जो रंग पंहिंजो आहे। बदर में ख़ुदा हबीब खे फतह ॾिनी। मुंहिंजा दोस्त उन्ही बदर में मल्हाइण वारनि मज़ा हिकिड़ो शेर ख़ुदा बि आहे। अली जो शान ॿुधऊं? टाइम थोरो, पोइ वरी चवंदो असां हाणे बसि, तंहिंजे करे सलात पढ़ो त अली जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक वसल्लम। इहा ॻाल्हि यादि रखिजो, अली अहले सुन्नत जो पीर आहे। छा? असांजो इमाम आहे। अली इमामे मनस्तो व मनम गुलामे अली, 1000 जान गिरामी फिदा इनामे अली। अली असांजो इमाम आहे, असीं अली साईं जा गुलाम आहियूं। हज़ारे असांजूं भली इज़त वारियूं जानियूं छो न हुजनि, पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ इहे सभई जानियूं असां सभिनी जूं सोणे अलीअ जे नाले तां कुर्बान हुजनि। मवाली त हरू भरू वेचारा था दावा कनि त असां हुबदार आहियूं। छो? छोको पाण खे 2-3 पादर हणंदा आहियूं, बसि इन जे करे असां हुबदार आहियूं। अबा हुबदारी इन्ही जो नालो कोन्हे। सच पुछो, जेकॾहिं अहले सुन्नत वल जमात जो मौक़िफ़ तव्हांखे मालूम थी वञे, जेका अहले सुन्नत जे सीने में अली साईं सां या अहल बैत सां मोहब्बत असां कंहिंजे सीने में कान्हे का। हू वरी चवंदा सुन्नी अली जा दुश्मन आहिनि, सुन्नी अली जा
दुश्मन हन। मां वरी चवंदो आहियां त हाओ अव्हां जे मथे में शायदि के नकुली सुन्नी लॻा हन जेके अली सां दुश्मनी कंदा हूंदा। सचो सुन्नी त आहे उहो जेको अली साईं जो मुरीद हुजे। अबा बाज़ार में नकुली ऐं असली शयूं मिलनि थियूं या न? गेहूं असली भी आहे त नकुली भी आहे। अब आहे न साईं? अहिड़े तरीक़े सां तव्हां हिकु नंबर जी शइ बि मिलंदी त ॿिए नंबर जी शइ बि मिलंदी। बाज़ार में हर शइ मिले थी। हिननि खे बि मां सम्झां थो मवालनि खे को मथे में इन्हनि जहिड़ो को नकुली सुनी सॾाइण वारो लॻो आहे। ॾिठो हूंदी त सुन्नी बि सॾाए थो, सुनत जमात वांगुरु निमाज़ बि पढ़े थो, आहे बि पाण खे सुनी सॾाइण वारो। पर चवंदो वरी छा आहे त अली बि अहल बैत नाहे, हसन बि अहल बैत नाहे, हुसैन बि अहल बैत नाहे। हाणे अहिड़ा जेकॾहिं हिन खे सुन्नी मिलंदा, असां अहल सुन्नत जो अक़ीदो आहे त इहे असांजे अहल सुन्नत जे तरीक़े मां ख़ारिज हन, इहे ख़ारिजी हन, वहाबी हन, अहल सुन्नत में दाख़िल न आहिनि। अबा जेकॾहिं हिन कुतो पाण खे चवाए त मां बकर हा पोइ थी पियो छा? हिकिड़े हमराह खे खपंदी हुई मेह, पिड़ी ते वियो, हिकिड़ो हमराह को मिलियुसि तव्हां जहिड़ो मतिलबु असांजा दोस्त वापार कंदा न पिड़ीअ ते, नाराज़ न थिजो। पिड़ीअ ते माण्हू बीठा हूंदा न, उहो मैदान खां को अधु फिलांग हेॾे बीठो आहे, अधु फरलांग हेॾे, अञा पिड़ीअ में माल पहुचण खां अॻे पाण वठंदो या वरी दलाली कंदो। को गुनाह कोन्हे, सभु को 2 रुपयनि लाइ करे थो, भली करे। हमराह खे चई यार मूंखे गऊं थी ढगी थी खपे, सो हल त हलूं कि यार मां थो वठी ॾियां 10 रुपया मुंहिंजी दलाली, तोखे फर्स्ट क्लास में थो वठी ॾियां, हली आ। हमराह दलाल हुनखे वठी पिड़ी में अची हिकिड़े गॾह जे मथां बीहारींसि। हीअ मेह आहे। हुन चुभणा लाइ अलाए मुआरखनि खे को तकलीफ़ थी, अलाए छा सोचे बाबा मेह त कान्हे त गॾह आहे। चई न न मेह आहे। कि बाबा कन गॾह वारा, खुर गॾह वारा, पुछ गॾह वारो, बाडी गॾह वारी गॾह हुआ। कि न बाबा मां तोखे चवां थो न वठ न, इहो आहे मेह। हुन चयो बाबा ॾिसण में त गॾह पियो अचे। चए हाओ ॾिसण में गॾह आहे पर अंदर में मेह आहे। जागो था हला निंड अथव छा चईंदा? ॾिसण में गॾह आहे पर अंदर में। हो बि सियाणो हो अमीर अली जहिड़ो, चई ॻाल्हि ॿुध बाबा, जेको ज़ाहिर में गॾह सो अंदर में बि गॾह हूंदो। ईअं थींदो ई कोन जेको ज़ाहिर में हुजे मेह त वरी अंदर में हुजे वरी गॾह हुया, ॿाहिरि में गॾह अंदर में न न, जेको ॿाहिरि में बि गॾह हुआ सो अंदर में बि गॾह हुआ। यादि रखजांइ जंहिंजे ज़ुबान ते या त अली अहल बैत नाहे, हसन हुसैन अहल बैत नाहिनि, ओ सुन्नी कोन्हे, ओ गॾह खां बि बुछड़ो आहे। अहल सुन्नत जो उहो आहे जेको अहल बैत जो सचो हुबदार आहे। भली ज़ाहिर में पाण खे सुनी सॾाए, ज़ाहिर में सुनी थियो छा थी पियो? अफ़ाल गॾह वारा ज़ाहिर में पाण खे सुनी पियो सॾाए। तंहिंजे करे सुन्नी असीं उन खे मञीदासीं ई कोन। अहले सुन्नत जमा जो आहे ई कोन, ख़ारिजा ख़ारिजी आहे। अहले सुन्नत जमा जो उहो आहे जंहिंजे सीने में रसूलुल्लाह जे अहल बैत जी बि मोहबत हुजे, सहाबा जी बि मोहबत हुजे। दुरूद पढ़ त मां ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि अजमईन। अली अल मुर्तज़ा चओ सुभान अल्लाह। असां अहले सुन्नत जमा जो इमाम ऐं पीर आहे। असांजे बुज़ुर्गनि मुर्शिदनि दरवेशनि ख्वाजा इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी नक्शबंदी सिलसिले जो इमाम आहे। वो पंहिंजे मकतूबात शरीफ में लिखे थो, खुदा पाक जो कसम आहे क़यामत ताईं वली थींदा। छा ख्याल आहे? चओ या बस थी वई? इमाम रब्बानी चवे थो क़यामत ताईं वली थींदा, पर केरु केरु सुञाणे? सभु कंहिंजी ताक़त नाहे, वली ज़रूर थींदा। पर ख्वाजा इमाम रब्बानी मुनव्वर मुजद्दिद अल्फसानी फरमाइनि था, जेके बि क़यामत ताईं वली थींदा तन खे विलायत अलीअ जे दर तां मिलंदी।
जेसी ताईं हज़रत अली साईं सही न करे दस्तावेज़ ते सर्टिफिकेट ते सनद ते इजाज़त न ॾे अलीअ जी मनशा हूंदी मर्ज़ी हूंदी अलीअ जे दर तां विलायत मिलंदी आहे छो त अली वलीउल्लाह आहे वलियनि जो सरताज आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेको वलीउल्लाह आहे उहो वलियनि जो सरताज आहे अहिड़ो त वलियनि जो सरताज आहे जो जंहिंखे विलायत मिलंदी आहे तंहिंखे अलीअ जे दर तां मिलंदी आहे पर इहा बि ॿुधायां अली ॾींदो उनखे आहे जंहिंजी सिफारिश अब्दुल कादिर जीलानी कंदो आहे अल्लाह या रसूल अल्लाह हक़ चार यार या गौसे आज़म दस समझो था अलाए न सिलसिलो आहे न बाबा हाँ उन्हीं मंज़िल ताईं सिलसिले सां पहुचबो आहे शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु विलायत विरहाए थो हाणे तव्हां ॿाहिरि मुल्क जी तव्हांखे ख़बर घटि हूंदी सिंध में नज़र रोड़ायो ओ खारे छाण खां वठी उबावड़े ताईं लस ॿेले खां वठी करे नंगर पार कर ताईं सॼी सिंध तव्हांजे आॾो आहे 15-16 ज़िला आहिनि वलियनि सां सिंध भरी पई आहे या न आहे दादा हिकिड़ो बि मूंखे ॿुधाए जेको ॿिए मज़हब जो हुजे सवाइ अहले सुन्नत जे जेके बि वली सभु अल्हम्दुलिल्लाह सुन्नी हेॾे निहार ओलह निहार ओभर निहार नाला कंहिंजा खणा मता को सुभाणे वरी ॾुख करे त मां वारे पीर जो नालो को न खयईं मां अहले सुन्नत जो मुजाहिद ग़ुलाम आहियां मां त तव्हांखे दावत थो ॾियां सॼी सिंध में पर छा पंजाब में हलियो वञ बलोचिस्तान में हलियो वञ सरहद में हलियो वञ बरे सगीर में हलियो वञ अमरीका अफ्रीका हलियो वञ बगदाद मदा हलियो वञ मके मदीने पाक हलियो वञ तोखे वली मिलंदा त अहले सुन्नत वल जमात जे तरीक़े जा मिलंदा न को मुजाहिद वहाबिन में वली हुआ न को शीयन में वली हुआ छाजे करे जो विलायत विरहाईंदो अली आहे अली विलायत ॾींदो ई उन्हनि खे आहे जेके हक़ वारे तरीक़े ते हूंदा आहिनि सम्झो था अलाए न हिननि जो आहे को वली बबड़ फ़कीर तिलगली फ़कीर हा न साईं इहे फ़कीर ॿकीर कम जा कोन्हनि वली अहिड़ा हुजनि जो अंबड़ जे पेट मां अचनि त ज़िक्र कंदा अचनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वली अहिड़ा हुजनि जो आया ई न हुजनि 250 साल अॻे ख़ुदा जा वली ॿुधाइनि पिया त जवानो अचेव पियो वली उनखे चइबो आहे जे अम्मा जे पेट मां अचे रमज़ान जो महीनो आहे त रोज़ो रखियो अचे वली इनखे चइबो आहे जो मरे ठटे में दफ़न थिए पुराणनि हालनि में मखदूम अब्दुल रऊफ भट्टी ज़ात त भट्टी आहे कमज़ोर ज़ात आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर वली आहे ठटे में मयो वसियत कयईं त मूंखे पंहिंजे ॻोठ में पुराणनि हालनि में दफ़न कजो जनाज़ो पढ़ी उतां ठटे मां खयो अथनि काथे ठटो काथे पुराणा हाल आहे मुंहिंजा दा जनाज़ो कुल्हनि ते आहे जनाज़े मां ज़िक्र पियो अचे ला इलाहा इल्लल्लाह 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 अलाए केतिरनि ॾींहंनि में 2 ॾींहंनि 2 रातनि में ठटे खां पुराणा हाला जनाज़ो पहुतो आहे पर जहान ॾिठो त ख़ुदा जे वलीअ जे लाश मां ज़िक्र जो आवाज़ ईंदो रहे पियो अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा अल्लाह जा वली मरदा न आहिनि हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि इन वलियनि खे विलायत मुंहिंजो मौला अली शेरे ख़ुदा ॾींदो आहे कसेरा मुयसर नशद ईसा आदत बकाबा विलादत ब मस्जिद शहादत अहिड़ो दुनिया ते आयो कोन जे ॼमे त बैतुल्लाह में जे शहीद थिए त वरी मस्जिद ख़ुदा जे घर में अम्मा साण फरमाईंदी आहे फातिमत बिन्त असद चओ सुभान अल्लाह वाह जो न बीबी साहिब जो शान आहे अली जहिड़ो बच्चो ॼणे चओ सुभान अल्लाह गुज़ारे थी वञे जन्नतुल बकिया में हुनजी क़बर मां ज़ियारत कंदो आहियां हज़रत अली मुर्तज़ा जी अम्मा जरी क़बर में थी वञे क़बर खोटे तयार कई अथनि अञा क़बर में अम्मा खे रखियो कोन अथनि ॿाहिरि जनाज़ो पियो आहे हुज़ूर फरमाइनि था सफ़ाई करे ॿाहिरि निकिरी अचो माण्हुनि चयो अलाए छो सभई ॿाहिरि आया क़िबला अम्मा खे दफ़न कयूं पाण फरमाईंदा निकिरो सभई ॿाहिरि निकिता वाह रसूलुल्लाह तुंहिंजे शफ़क़त तां क़ुर्बान वञा हबीब क़बर में लथो आहे
क़ब्र में लही अम्मा जी जेका सामी आ उन में सुम्ही पियो आ सुम्ही उते दुआ थो घुरे या इलाहुल आलमीन हिते मुंहिंजी अम्मा फातिमत बिन्त असद अचण वारी आ मां तोखे पारत थो कयां तुंहिंजो नबी सुम्ही तोखे चवे थो ये क़ब्र जन्नत जो बाग बणाइजां कंहिं माण्हूअ जे क़ब्र में ईअं रसूलुल्लाह कोन सुतो जीअं फातिमत बिन्त असद जे क़ब्र में सुतो अम्मा ही न सही हबीब जी अम्मा सगी गुज़ारे वई 6 सालनि जा हा गुज़ारे वई यतीम थी आ बाबो त अॻे ई गुज़ारे वियो पर सगी अम्मा बि अॻे ई गुज़ारे वई जेका परवरिश कई सा अलीअ जे अमड़ हज़रत फातिमत बिन्त असद कई बच्चा चवंदा हा ओ अम्मा मानी ॾे चवंदी ही न अम्मा तो कुनो लाहे रखियो आ ॿियानी ॾे कान ॾींदसि भत चाढ़ियो थी ॾे कान ॾींदसि अम्मा बुख था मरूं ॿाव जे पेरनि में ॿचड़ा पिया रोंदा हा अम्मा साण फरमाईंदी एसी ताईं मानी न खाराईंदी सां जेसी ताईं मुहम्मद न ईंदो वाह अली तुंहिंजे अम्मा ता कुर्बान वञा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां भला ईअं छो थी करे चवे थी अबी तालिब गरीब आ मिस्कीन आ हुन बचड़ी वाला हुन जा बच्चा तमामु घणा आहिनि हुन जे रिज़्क रोज़ीअ में तंगी आ हुन जो रिज़्क रोज़ी बच्चनि ते पूरो कोन थींदो आ मां इन जे करे अव्वल रसूलुल्लाह खे खाराईंदी आहियां आहिनि 8 सालनि जा 9 सालनि जा 10 सालनि जा पर बीबी साहब सुञाणे थी मां इन जे करे पाट में भत मानी विझी अव्वल रसूलुल्लाह खे ॾींदी आहियां त पहिरें मुंहिंजे हबीब जा हथ पहुचंदा आहे सॼो घर खाई वेंदो रिज़्क रोज़ी को न खुटंदो सभई जो सुभान अल्लाह और मुंहिंजा मिठा भाउ अज़ीज़ उहा फातिमत बिन्त असद रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी मां काबे जो तवाफ़ पई कयां हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे पेट मुबारक में आ तवाफ़ कंदे मुंहिंजी हालत नॉर्मल हुई का तकलीफ़ कान हुई ॿार जे ॼमण जो को सायो ई कोन हो ओचितो तवाफ़ जे दौरान सूर शुरू थिया महसूस थियो त घर परे आ मां छा कयां पाण ई पाण बैतुल्लाह जो दरवाज़ो खुलियो या अमतल्लाह उदखुली फी बैतिल्लाह ओ अल्लाह जी बानड़ी दरवाज़ो काबे जो खुली वियो आ रब्बुल आलमीन जी मर्ज़ी आ तूं काबे में दाख़िल थी त अल्लाह जो वली ॼमे अल्लाह जे वलीअ जे विलादत जो वक़्तु क़रीब अची वियो आ अम्मा साण फरमाईंदी आ शेरे ख़ुदा मुंहिंजो बचड़ो बैतुल्लाह में जाओ आ बचड़े खे खणी आई आहियां न गंदो आ न पितो आ न ख़राबी आ न रतो आ का ख़राबी कान्हे हज़रत अली खे पंहिंजे घर में आणे थी पर मुंहिंजा दा ॼमंदड़ ॿार अखियूं बंदि कंदो आहे हिकु ॾिहाड़ो ॿ ॾिहाड़ा 28-24 पर खां पोइ अखियूं वरी खोलींदो आहे पर मुंहिंजे प्यारे अली मुर्तज़ा खे 3 ॾींहं 3 रातियूं गुज़री आहे अखियूं कोन थो खोले अम्मा खे फिक्र थी पियो आहे अलाए छाजे करे बचड़ो अखियूं नथो खोले अलाए बीमार आहे अलाए अखियुनि में फुल आहिनि अलाए अखो थी पई आहे अलाए नाबीन आहे छो नथो अखि खोले हबीब बि इत्तिफ़ाक़ सां ॿाहिरि वियल हा उन टाइम ते मुंहिंजे महबूब मोहम्मद जी 32 साल उमिरि आहे घणा साल 32 सालनि जो नौजवान आहे ऐलान नबूअत जो 40 साल थियो आहे 8 साल अॻु जी ॻाल्हि आहे 3 ॾिहाड़ा अली अखि न खोली हबीब कमकार खां वापसि घर आया ख़बर पई त तुंहिंजे चाचे खे हज़रत अबी तालिब खे पुटड़ो ॼाओ आहे अम्मा वटि आयो अची अम्मा खे चयोमांसि मुबारक अम्मा साण फरमाए थी बचड़ा अल्हम्दुलिल्लाह मुबारकत आहे पर ॾुख आहे 3 ॾींहं थिया आहिनि बच्चो अखि नथो खोले पियो फतबस्समन नबी मुंहिंजे नबी खिली ॾिनो पाण फरमाइनि था अम्मा घबराइण जी ज़रूरत कान्हे अलीअ जे अखियुनि खोलण जो वक़्तु अची वियो आहे ओ बच्चा छा सबब आहे हज़रत नबी करीम फरमाइनि था अम्मा तुंहिंजे बचड़े तुंहिंजे पेट में कसम खयो आहे त दुनिया जे तख़्ते ते जेसी ताईं रसूलुल्लाह जो दीदार न कंदुसि त अखि न खोलींदुसि अलीअ खे इहा बि ख़बर आहे त रसूलुल्लाह गैर हाज़िर आहे तंहिंजे करे अलीअ खे मां पंहिंजे हथनि में खणा थो पाण ई पाण अली मुंहिंजो दीदार कंदो अदा जेको उथंदे ई मुहम्मद करीम जो दीदार करे तंहिंजो केॾो शान हूंदो दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ ॿ 3 ॻाल्हियूं ॿुधंदव न थका त न आहियो न टाइम थी वियो अथव छा सलाह ॿुधायां त भला मुंहिंजो बि हिकिड़ो कमु आहे
27 जे रात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। सलात मुझे साईं ते सलात पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अब इनमो अंदाज़ो लॻाए त अलीअ जो केॾो शान आहे। चओ सुभान अल्लाह। अहले सुन्नत वारनि जे लाइ हिकिड़ा हिकिड़ी अख त ॿिया ॿी अख। महबूब मिठे जे यारनि जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। महबूब त महबूब आहे पर महबूब जा ग़ुलाम बि पैसनि जो ॿुधी ठरी विया आहियो। ॾाढे जो सुभान अल्लाह। महबूब मिठे जे यारनि जी असां कयादा। महबूब मिठे जे यारनि जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। चश्मन ते रखी असां चुमंदा हूं अबू बकर उमर उस्मान अली। हिकिड़ो फ़ैसिलो यादि थो अचे तोखे अली साईं जो फ़ैसिलो ॿुधायां। कूफे जे शहर में जामिया मस्जिद में जाते शहीद थियो उन्हीं में ख़ुतबो तो बीठो जे। ख़ुतबे ॾींदे ॾींदे पंहिंजे ग़ुलाम कंबर खे सघो कंबर जी क़िबला नमाज़ पोइ पढ़ बि अॻु में फ़ैसिलो कबो। क़िबला लाइ कहिड़ो फ़ैसिलो आहे? पाण फरमाइनि था मस्जिद जे पोयां हिकिड़ो घर छॾ वरी ॿियो घर छॾ। 3 घर में ज़ाल मुड़ुस विढ़नि पिया तनी ॿिन्ही खे वठी आ। मुल्ला चवंदा आहिनि नबी खे भित जे पुठियां जी ख़बर न आहे पर ख़ुदा जो कसमा नबी जे ग़ुलामनि खे अर्श अज़ीम जी ख़बर आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुल्तान वारो बुज़ुर्ग हज़रत ख्वाजा ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह गौस बहावल हक़ सब जो सुभान अल्लाह। उन जी मस्जिद में जेको बांग ॾींदो हो फजर जे टाइम ते बांग देर सां ॾिनई। माण्हुनि पुछियो बाबा जो बांग देर सां ॾिनी थी? हो मुंहिंजा दोस्तो गौस बहावल हक़ जे मस्जिद जो मुअज़्ज़िन थो चवे इन जे करे मां देर कई आहे। आज़ान पोइ ॾींदो आहियां। अॻ में जेको अर्शे मुअल्ला जे हेठां नूरानी कुकड़ आहे उहो बांग ॾींदो आहे पोइ मां ॾींदो आहियां। अॼु हुन देर कई आहे तॾहिं मां बि देर कई आहे। मुल्ला खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदव। अल्लाह जे वलियनि जूं नज़रूं अर्श खां मथे। शेरे ख़ुदा फरमाइनि था वञो 3 घर में ज़ाल मुड़ुस विढ़नि था वठी आ। भित घणी आहे? मौलवी सोचे इन्ही जे पोयां रसूल खे ख़बर कान्हे। तव्हांजो छा ख़्यालु आहे? रसूलुल्लाह खे जहान जी ख़बर आहे त मदीने में पर अॼु शाहपुर चा करजे गौसिया मस्जिद वारी जमात खे बि ॾिसे थो। अली साईं जो ग़ुलाम वियो ॾिठई त हाओ साईं ॿई उभा सम्झो था। माई बि उभी त मुड़ुस बि हुन जा हथ ॼुंडनि में हुन जा हथ वरी छा चवां मुछुनि में। अलाह बचाए चओ आमीन। खिलो था दिलि सां त नथी दुआ लॻेव। हाँ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो चई हलो तव्हांखे शेरे ख़ुदा घुरायो आहे। ॿई आया मस्जिद भरी पई आहे। बिहारे चई तव्हांजो फ़ैसिलो कबो। विड़ी विड़ी ढांगा थिया हो। माई चयो कि भला फ़ैसिलो कर। मुड़ुस जो फ़ैसिलो कर। पाण फरमाइनि था तव्हांखे ॻाल्हाइण जो हक़ नाहे। मां ॻाल्हि कंदो वेंदुसि। सची हुजे त हाओ कजो जे कूड़ी हुजे त न कजो। फ़ैसिलो मां अली थो कयां। चइसि भली। माई खे फरमायो माई ॻाल्हि ॿुधजां शरा में शर्म कोन्हे। तूं नौजवान हुई कुआरी हुई शादी तुंहिंजी पीउ मां कान पे कराई। तुंहिंजो सौट तोसां ख़राब थियो
उन ख़राबी मां तोखे औलाद थी हराम जी, ॿार खे घणो ई लिकायो, ॼमण जो वक़्तु आयो, माउ राति जो चोरी चोरी तोखे वठी खामे में पुट ॼणायई, पुट खे पोतीअ में वेढ़े जेरे खे खॾ में छॾे तोखे वापसि वरी पुठियां कारे रंग जो कुतो आयो, उन ॿार खे अची चक हणी खयो, तूं माउ हुई पोइ हिलाल या हराम पंहिंजी जाइ ते, पर तोखे ॾुख थियो, पत्थर खणी कुते खे हई, कुतो खे लॻो कोन, ॿार खे मथे में लॻो, ॿार जो मथड़ो फाटी पियो, वरी रो फाड़े हुनजी पटी ॿधई, कुतो भॼी वियो, जहिड़ो ॿारु खामे में छॾे आई आहे, पोइ जी तोखे ख़बर कान्हे त तुंहिंजो ॿारु काॾे वियो। माईअ कंध हेठि करे चई क़िबला ॻाल्हि सची आहे। हाणे पाण फरमाइनि था ओ मर्द जी क़िबला तुंहिंजी शादीअ खे हिन माईअ सां हेतिरो अरसो थियो आहे, चए हा साईं, पर अॼु ताईं तोखे हिन औरत तोथां तूं औरत